प्रोग्राम आहे लाड़कानो टाइम ऐं मां आहियां जो मेज़बान मुनवर हिंद। हिते इंडोर हिकिड़ो ऑडिटोरियम ठहणु खपंदो आहे। असां फनकारनि खे जीआरियो 5% जेके कोटा ॾिनी आहे उन में बि सियासी भर्तियूं थियनि थियूं। शहीद जी वरसी हिते हूंदी आहे, हज़ारनि न पर लखनि जे तादाद में माण्हू हिते हाज़िरियूं भरींदा आहिनि। तमामु ख़ूबसूरत शाइरी अनवर कई आहे, जेका बि कई हुई। त ही मासूम गुलनि जहिड़ा ॿार वट ते वेही करे तइलीम पिराइनि था। अञा ताईं आकिब चांडियो ऐं आफ़ताब चांडियो जो ॾसपतो न पइजी सघियो आहे। भगत कंवर राम जी 79 जेकी आहे शहादत ॾियारो उहो मल्हायो पियो वञे। ही ॾींहुं असां विश्वास सां मल्हाईंदा आहियूं। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत जेके मज़दूर आहिनि उन्हनि जी सार संभाल आहे। लाड़काना टाइम्स जुमे ते शाम जो 4:10 ते।